नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इतला मिलियो त गस्सान जो बादशाह तबूक जे मैदान ते 30 लख फौज गॾु कई आहे ऐं घोड़नि खे नार पियो थो हणाए। मदीने ते चढ़ाई जो इरादो आहे। सभिनी काफ़र मुल्कनि गॾिजी फ़ैसिलो कयो आहे त मदीने खे तहस नहस कबो। मुसलमाननि जो जेको पैगंबर आहे उन्ही खे बि शहीद कबो ऐं तमामु सहाबा किराम खे बि ख़तमु कबो। न रहे बांस न बजे बांसुरी, ईअं जान छुटी वेंदी। अल्लाह ताला फरमायो मकरू मकरन मकरना मकरन वल्लाहु खैरुल माकिरीन। अल्लाह ताला फरमायो असांजा दुश्मन, मुंहिंजी तौहीद जा दुश्मन, मुंहिंजे दीन जा दुश्मन, रसूलनि जा दुश्मन मनसूबा ठाहींदा आहिनि, तदबीरूं कंदा आहिनि। पर अल्लाह ताला फरमायो मां बि तदबीर कंदो आहियां, मुंहिंजी तदबीर कामयाब वेंदी आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। लक़द ताबल्लाहु अलन नबी वल मुहाजिरीन वल अंसार अल्लज़ीना तबऊहु फ़ी साअतिल उसरति मिन बादि मा काद यज़ीगु क़ुलूबु फ़रीक़िम मिनहुम सुम्म ताब अलैहिम इन्नहु बिहिम रऊफ़ुर रहीम। वलस्सलासति अल्लज़ीना खुल्लिफ़ू हत्ता इज़ा ज़ाक़त अलैहिमुल अर्ज़ु बिमा रहुबत वज़ाक़त अलैहिम अनफुसुहुम वज़न्नु अल्ला मल्जा मिनल्लाहि इल्ला इलैहि सुम्म ताब अलैहिम लियतूबू इन्नल्लाह हुवत-तव्वाबुर रहीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मिय्य व अला आलिहि व सहबिहि व बारिक व सल्लि कज़ालिका अला जमीइल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहिम व अस्हाबिहिम अजमईन। बिरादरान इस्लाम, मुंहिंजा दोस्तो, अज़ीज़ो ऐं भाइरो ऐं मुंहिंजियूं न्याणियूं भेणूं ऐं माइरूं, अल्लाह पाक जे कलाम मजीद फुरक़ान हमीद मां चंद आयतूं तिलावत कयूं आहिनि। दुआ आहे त अल्लाह पाक हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं सम्झण जी अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। इन्हनि आयतुनि में अल्लाह पाक हिकु वाक़ियो, तमामु वॾो वाक़ियो, जंग तबूक जो वाक़ियो बयान फरमायो आहे। जंग तबूक नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आख़िरी जंग हुई, आख़िरी सरियो हुयो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इतला मिलियो त गस्सान जो बादशाह तबूक जे मैदान ते 30 लख फौज गॾु कई आहे ऐं घोड़नि खे नार पियो थो हणाए। मदीने ते चढ़ाई जो इरादो आहे। सभिनी काफ़र मुल्कनि गॾिजी
फैसलो कयो आहे त मदीने के तहस नहस कबो, मुसलमाननि जो जेको पैगंबर आहे उन्हीं खे भी शहीद कबो ऐं तमाम सहाबा किराम खे भी ख़त्म कबो। न रहे बांस न बजे बांसुरी, इएं जान छुटी वेंदी। अल्लाह ताला फरमायो मकरू मकरन मकरना मकरन वल्लाहु खैरुल माकिरीन। अल्लाह ताला फरमायो असांजा दुश्मन, मुंहिंजी तौहीद जा दुश्मन, मुंहिंजे दीन जा दुश्मन, रसूलनि जा दुश्मन मनसूबा ठाहींदा आहिनि, तदबीरूं कंदा आहिनि। पर अल्लाह ताला फरमायो मां भी तदबीर कंदो आहियां, मुंहिंजी तदबीर कामयाब वेंदी आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इत्तला मिलियो त मदीने ते अनकरीब चढ़ाई थियण वारी आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा किराम खे तलब फरमायो, जेके शूरा जा मेंबर हुया ऐं उन्हनि सां मशवरो करणु फरमाया। वॾी फ़ौज आहे, 30 लख फ़ौज आहे, उन सां मुक़ाबिलो करणो आहे। छा कजे, मदीने ते चढ़ाई करण जो उन्हनि जो इरादो आहे। सहाबा किराम मशवरो ॾिनो त साईं फतह ऐं शिकस्त, फतह ऐं शिकस्त अल्लाह पाक जे हथ में आहे, जंग कंदासीं। जेकर चढ़ाई करे आया जंग कंदासीं। सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु, सैयदना अमीरुल मोमिनीन उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु, सैयदना उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु ऐं शेर खुदा अमीरुल मोमिनीन सैयदना अली रज़ी अल्लाह ताला अन्हु मशवरो ॾिनो। चइनी जो मशवरो हिकु ई हो त साईं हू जो हिते अची असां सां विढ़नि, एॾो वॾो लश्कर आहे, फतह ऐं शिकस्त अल्लाह जे हथ में, असां डिॼूं कोन था, पर हेॾो वॾो लश्कर जो मदीने ते चढ़ाई करे ईंदो, नंढा ॿार, औरतूं ऐं पोढ़ा परेशान थी वेंदा। उन करे बहितर आहे त हितां तयारी करे उते तबूक जे मैदान ते हली उन्हनि सां जंग कजे ऐं उनखे शिकस्त ॾिजे अल्लाह जी मदद सां। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इहो मशवरो पसंदि आयो। नबी साईं ऐलान फरमायो त तयारी करियो ऐं पंहिंजा नाला लिखायो। कॾहिं बि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंग ते विया नाला कोन लिखाया। हिकिड़ो रजिस्टर तयारु कयो जंहिंमें नाला लिखो, को बि माण्हू पोइते न रहे। जेके बि माण्हू जंग करण जहिड़ा आहिनि उहे हलनि, जेके बीमार आहिनि उन्हनि खे इजाज़त आहे हिते रहनि, नंढा ॿार हिते रहनि, पोढ़ा माण्हू बि हिते रहनि। जंग करण वारो जहिड़ो माण्हू को बि पोइते न रहे। सहाबा किराम तयारियुनि में शुरू थी विया, पर गुरबत जो एॾो ज़मानो हो जेको बयान खां ॿाहिरि आहे। गुरबत एतिरी ही जो सहाबा किराम जबल जे वणनि जा सुकल पन पटे पिया खाइनि, सुकल छबर पिया खाइनि, मानी न हुई। तमाम ॿुधो आहे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर ऐं सहाबा किराम जे घर ॿ महीना कना बाहि न मरंदी। छो बाहि न मरंदी? न अटवा जो खणी मानी पचाइनि, न भाॼीअ जो खाइनि, त पोइ बाहि छा जे लाइ खाईंदा छा हुआ?
24 कलाक में उन्हनि जो खाधो हिकु दाणो खजूर जो ऐं पाणी जा 2-3 ढुकिया पाणी जो गिलास, बस इहो खाधो। ही रिवायत कंदड़ हज़रत काब बिन मालिक बुखारी शरीफ जी रिवायत आहे। काब बिन मालिक नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो प्यारे में प्यारो सहाबी हो। काब चए थो जेसिताईं मां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे न ॾिसंदुसि मूंखे मानी न वणंदी। जे वरी मानी खाईंदुसि जेसिताईं नबी साईं खे न ॾिसां त मानी हज़म न थींदी। ऐं जेकर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मजलिस में वेहां भली आधी रात थी वञे, सॼो ॾींहुं गुज़री वञे, मूंखे बुख न लॻंदी। एॾो वॾो प्यारो सहाबी हज़रत काब बिन मालिक कंहिं बि जंग में पोइते न रहियो। ऐं पाण चवे थो त उन ज़माने में ॿिया सभु सहाबा ग़रीब हुया, मां ख़ुशहाल ऐं मालदार हुयुसि, ग़रीबनि जी मदद कंदो हुउसि। ऐं मूं जंग जे लाइ 2 घोड़ा तयारु करे रखिया पालिया। जेकर जिहाद थियो त हिकिड़ो घोड़ो ॿिए मुजाहिद खे ॾींदुसि ऐं हिकु घोड़े ते पाण चढ़ंदुसि। काब चए थो माण्हुनि खे ॾिसां पियो, पंहिंजी हैसियत आहे, थोरो घणो सामान वठियो, पंहिंजे घर पिया आणनि। छो त 2 महीननि जो पंधु हो, महीनो ईंदे महीनो वरी ईंदे, अंदाज़न 450 किलोमीटर, 450 मील या 450 किलोमीटर मदीने खां तबूक परे हो। रस्ता रोड कोन हुया, कच्चा रस्ता भी न हुया, जबलनि जूं वाटूं, करा मथे करा हेठि, ऐं गर्मी सख़्त, जून ऐं जुलाई जो महीनो, ऐं जबल गरम, ये बाह पिया वरनि। आख़िर चए थो उहा रात अची वई। नबी साईं फरमायो अचानक निकिरंदासीं ऐं फजर जी नमाज़ भी अॻिते हली पढ़ंदासीं। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आधी रात जो हज़रत बिलाल खे हुकुम ॾिनो त सुलाह पहाड़ी ते चढ़ी ऐं मुजाहिदीन खे सरकर तबूक हलणो आहे। चए थो आधी रात हुई, मूं हज़रत बिलाल जो सन ॿुधो, मुजाहिदो निकिरो, तव्हांखे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सॾनि था, तबूक जे मैदान ते हलणो आहे। चए मां उथी वेही रहियुसि, मुंहिंजो बसि उथां थो, कहिड़ी देरि आहे, घोड़ो तयारु बीठो आहे, तीरनि जी बत्ती, तलवार कुल्हे में, घोड़े ते लाग वराए बि हला थो हार। इएं थोरी देरि गुज़री त मदीने जूं गलियूं मुजाहिदनि सां छलकनि पियूं। मुजाहिदनि जा हिक ॿिए खे सॾ, उठनि जा रांगठ, घोड़नि जूं हिड़कारूं ॿुधण में पियो अचनि। बसि मुंहिंजो उथां थो, ईअं चवंदे चवंदे वरी मूंखे निंड अची वई। लश्कर इस्लाम नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी क़यादत में मदीने मां निकिरी वियो। फजर जी अज़ान आई, मां वञी नमाज़ मस्जिद नबी में पढ़ी, नमाज़ पढ़ी वरी मोटी आयसि, चयसि बसि निकिरां थो, वरी मूंखे निंड खणी वई। वरी मंझंदि जो थियुसि, चयमि त बसि निकिरां थो, ईअं कंदे 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 मां पोइते रहिजी वियुसि। हिकिड़ो ॿियो सहाबी हज़रत तलहा, उहो बि चए थो मां रहिजी वियुसि। मुंहिंजो मदीने खां थोरो पासे ते बाग हो, गर्मियुनि जी मौसम में उहो बाग हो खजूरनि जो ऐं अंगूरनि जो। मुंहिंजी घरवारी वेंदी, उन बाग में खूह हुयो, खूह मां पाणी भरे छंडकार ॾेई मुंहिंजे लाइ बिस्तरो विछाईंदी ऐं थधे पाणी जो दिलो भरे रखंदी।
जरा मां वेंदुसि मूंखे पाणी भरे ॾींदी, मां पी वरी सुम्ही पवंदुसि, वरी ज़ोर जी निमाज़ ईंदी त वरी निमाज़ ते हेॾे वेंदुसि। मुंहिंजी घरवारी उते वञी छंकार ॾिनो, बिस्तरो विछाई, मां वियुसि त मूंखे गिलास पाणी जो भरे ॾिनई। मां उहो पाणी जो गिलास जो हथ में वरितो त गिलास पाणी जो थधो। मूंखे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यादि अची विया। मूं पाण खे चयो त हैफ़ाए तलहा, तूं थधे छांवनि में थधा पाणी थो पी, बिस्तरनि ते वेही आराम करण आयो आहीं। ईअं मूं पाणी जो गिलास खणी उछलियो, पाणी हारजी वियो ऐं मां टप ॾेई अचुसि। घोड़ो ॿधो बीठो, उन ते वञी लांग वरायो। पोयां मुंहिंजी घरवारी पाणी जो गिलास भरे मुंहिंजी तरफ़ भॻी त पाणी पी, पर मां उनखे चयो त पाणी ओसि ताईं न पीअंदुसि जेसि ताईं पंहिंजे महबूब मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां न वञी मिला। भली मां पोइ मरी वञा रस्ते में, न पाणी पीअंदुसि न मानी खाईंदुसि। चई घोड़ो भॼाए 3 ॾींहं ते मां लश्कर इस्लाम सां वञी मिलियुसि। रस्ते में कई काफ़िरनि जा लश्कर आया, सब शिकस्त खाई भॼी विया। गस्सान जे बादशाह खे जॾहिं ख़बर पई त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वॾो लश्कर वठी पिया था अचनि। लश्कर केतिरो हो? 32,000 सहाबा किराम जो लश्कर हो। एॾो वॾो लश्कर कॾहिं बि जंग ते न निकितो हो। या 300 निकिरंदा, या 500, या 1000, या वधि में वधि 2-3,000। हिकिड़े ॾींहुं फ़क़ति जॾहिं मदीनो फतह थियो त 10,000 सहाबा आया, बसि 10,000 खां वधीक कॾहिं बि न निकिता। पर हिन तबूक जी जंग जे लाइ 32,000 सहाबा किराम जो लश्कर हो। अल्लाहु अकबर। अल्लाह ताला फरमाया, लक़द ताबल्लाहु अला नबी वल मुहाजिरीन वल अंसार वल्लज़ीना तबऊ फी साअतिल उसरत मिन बाद मा काना यज़ीगु कुलूबु फरीक़िन मिनहुम सुम्मा ताब अलैहिम। अल्लाहु अकबर। अल्लाह ताला त चई बाज कई पैगंबर ते, सहाबा किराम जेके मुहाजिर हुया उन्हनि ते, जेके अंसार हुया उन्हनि ते बाज कई जो उन्हनि तमामु ॾुखी घड़ी में पंहिंजे पैगंबर जो साथ ॾिनो। उसरतिन या तनवीन तनकीर जी आहे, माना तमामु ॾुखी घड़ी इंसान जी बर्दाश्त खां मथे हुई। कीअं ॾुखी हुई? खाइण लाइ कुझु बि कोन हुयो। जबलनि जा छबर ऐं वणनि जा पन पटे सहाबा किराम खाइनि पिया। हिकिड़े सहाबी खे न 10 सहाबनि खे हिकिड़ी खजूर जी गड़ी मिले पई। 10 माण्हुनि खे, 10 मुजाहिदनि खे खजूर जी हिकु गड़ी खाइण लाइ मिले पई। और उहे असां वांगुरु न हुया। अहिड़ी बुख में जेकर खजूर मिले त केरु वणंदो? मूंखे मिले त मां खाई वञा, ॿिए खे ॾियां ई न। कहिड़ी ॾुखी घड़ी! तव्हांखे ख़बर आहे साहबा जो ईमान केतिरो वॾो? साहबा जो ईमान ही जेको ज़मीन खां आसमान ताईं आहे, हिकिड़े साहबी जो इहो ख़्याल भरिजे, अञा टिपी वञी 7 आसमान बि टिपी वियो, अर्श अज़ीम बि टिपी वियो, अर्श अज़ीम खां बि मथे ईमान हिकिड़े साहबी जो। अल्लाह ताला फरमाए थो, अहिड़ी बुख ऐं उञ ॾुखी घड़ी जो हता काज़ यज़ीगु कुलूब फरीक़िन मिनहुम, इन्हनि एतिरे ईमान वारनि जूं दिलियूं बि फिरण ते अची वियूं। छा चयूं? मता नसरुल्लाह, कॾहिं ईंदी अल्लाह जी मदद। अल्लाह ताला फरमायो, अला इन्न नसरुल्लाह करीब, अल्लाह जी मदद वेझी आहे।
ओ मुझा बानो सब्र कयो। अल्लाह ताला फरमाए सुम्मत ताब अलैहिम, वो मुंह उन्हनि ते बाज कई, उन्हनि जे दिलनि खे मूं मज़बूत कयो। आयो सम्झ ॾहनि ॼणनि खे हिकिड़ी ॻड़ी खजूर जी मिले पई, खाइण लाइ कुझु न हो, हिकिड़ो उठ रोज़ पवनि पिया, हिकु उठ 32,000 ॿूटियूं ठहनि पियूं, हिकिड़ी नंढड़ी ॿूटी चणे जे दाणे जेतिरी हिकिड़े माण्हू खे अचे पई। पीअण लाइ पाणी कोन हो, जबलनि में खूह किथां अचनि, वाह किथां अचनि जो पाणी मिले। उन उठ जी ओझरी निपूड़े हिकिड़ो फुड़ो वात में पिया विझनि। अल्लाहु अकबर। हाय वाह साहब तव्हांजो ईमान। अल्लाह ताला फरमायो आमिनू कमा आमनन नास, ईअं तव्हांजो ईअं ईमान आणियो जीअं सहाबा किराम ईमान आंदो आहे, पोइ ईमान क़बूल आहे, न ईमान ई क़बूल कोन्हे। एॾी वॾी ॾुखी घड़ी में केरु थो कंहिंजो साथ ॾे। हज़रत काब चए थो मूं दिलि में चयो त एॾो वॾो लश्कर आहे, कॾहिं बि एॾो वॾो लश्कर न निकितो आहे, भला नबी सलाह सां मुंहिंजी पुछा थोरी कंदा। पर नबी सलाह सां जॾहिं उते पहुता, लश्कर इस्लाम पहुतो, नबी सलाह सां पुछा कई, ऐं न काब काथे? हिकिड़े साहिब चयो सही काब अॼुकल्ह ख़ुशहाल आहे, हुन वटि पैसो घणो आहे, हू जरा यमनी चादर वेड़े हलंदो आहे त पंहिंजे पछ वेड़े ॾिसंदो आहे। अहिड़ी सख़्त गर्मी में तकलीफ़ में काब कीअं ईंदो? ॿिए साहिब चयो त ख़बरदार ईअं न चओ, काब अल्लाह जे रसूल सां मोहबत करे थो। नबी साईं हुनजी ॻाल्हि ॿुधी चुप। अल्लाह गसान जे बादशाह खे जॾहिं ख़बर पई त लश्कर इस्लामी पहुचण वारो आहे, आधी राति जो बिना ॿुधाइण जे पंहिंजे फ़ौजनि खे बि कोन ॿुधाई, राति जो भॼी वियो। सुबुह जो फ़ौज उन्हनि खे ॻोल्हियो त गसान जो बादशाह काॾे वियो, ख़बर पई त भॼी वियो। 3 लख फ़ौज बि भॼी वियो। बिना जंग जे अल्लाह पाक तबूक जो मैदान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फतह करे ॾिनो। नबी साईं घोड़े सवार मोकिलियो त जल्दी वञ, मदीने में ख़बर पहुचा त तबूक फतह थी वियो बिना जंग जे, अल्लाह पाक फतह ॾिनी। घोड़े सवार पहुतो, उन ख़ुशख़बरी ॾिनी। हज़रत काब चए थो जॾहिं इहा ख़बर मूंखे पई त तबूक फतह थी वियो, हाणे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोटण वारा आहिनि, मां परेशान थी वियुसि। चयमि त वञ भला, जेकॾहिं रस्ते में वञी मेरा हथ बि चङो, पर मूंखे छा थियो? काब तो छा कयो तूं नबी? हाणे बहाना ॻोल्हण लॻुसि त को बहानो ठाहींदुसि। काब चए थो मां वॾो होशियारु हुउसि, बादशाह बि मूंसां न ॻाल्हाए सघंदा, पर केर बि मूंसां ॻाल्हाए न सघंदो, ॻाल्हाइण में मूंखे केरु न मारींदो। चयो मां होशियारु आहियां, को बहानो करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां जान छॾाईंदुसि। इहो फ़ैसिलो कयो। किसो मुख़्तसर आख़िर ख़बर पई त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तबूक मां अचनि पिया था। काब चयो त मां सॼी राति जबल ते बीह इबादत करणु शुरू कई ऐं तौबा जा नफ़िल रुॻा पियो पढ़ां ऐं रब जे इहा ज़ारी पियो कयां त या अल्लाह मूंखे मुंहिंजी मग़फ़रत फरमा। हिकु ॿियो सहाबी बि रहिजी वियो, हज़रत अबू जंदल। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अञा 6 ॾींहं पहुचण में हुया त हुन रसो खणी मस्जिद नबी जे थंभे सां पाण खे ॿधी छॾियो ऐं कसम खेनि न खाईंदुसि न पीअंदुसि, जेकॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे हथनि मुबारकनि सां अची रोसो खोलियो त ठीकु आहे, न त मरी वेंदुसि, हितां न निकिरंदुसि। अल्लाह पाक नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने वही मोकिलियो, हे पैगंबर जल्दी बंदि खे तिखो कयो। मुंहिंजो हिकु मुक़रब बानो अबू जंदल
वो उन में मरण वारो आहे, जल्दी पहुचे वञिजो, रसो खोल वञे। अल्लाह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आधी रात जो पहुता ऐं जो रसो खोलिया। कब चए थो त मूंखे ख़बर पइजी हुई त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया आहिनि। सुबुह जो फजर जी नमाज़ ते वञी बीठुसि। नबी साईं जॾहिं ॿाहिरि वेंदा ऐं ईंदा त नमाज़ खां पोइ माण्हुनि सां मुसाफ़िर कंदा मिलंदा, कतार लॻी वेंदी। जे नमाज़ खां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वांदा थिया त माण्हुनि जी कतार लॻी वई, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुसाफ़िर कनि पिया। पोइ हिते कहिड़ा रहिजी विया माण्हू, हिकु मुनाफ़िक, ॿियो कोढ़ा ऐं टियों मरीज़। ये मुनाफ़िक बहानो पिया कनि त साईं असांजो घर ख़तरे में हो, अकेलो घर हो, कोन आयासीं। को चए पियो मुंहिंजो छोकिरो बीमार हो, मरण ते हो। को चए पियो मुंहिंजी ज़ाल बीमारी, जेकॾहिं मां इन ई चाह त मरी वञा। नबी साईं ॻाल्हि ॿुधंदा, सभिनी लाइ दुआऊं कंदा पिया वञनि। आख़िर मुंहिंजो वारो बची वियो, मां अॻिते वधियुसि हथ ॾियण जे लाइ। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मूंखे ॾिठो त चेहरो मुबारक गुस्से में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सख़्तु थी वियो। मूं चयो साईं, ऐं मां हथ वधायो त मूंखे इनकार कयो हथ ॾियण खां। चयो हथ खे पोइ ते कर। का मां फ़ोइल में का मां फ़ार में का में फ़ा का तूं छा कयो, तूं न आहे। हाणे तुंहिंजो फ़ैसिलो अल्लाह ते आहे। जेसिताईं तुंहिंजी तौबा क़बूल करे तोसां बाइकाट आहे, असां खां हलियो वञ। साहबा किराम खे चयूं त हिन सां केरु बि सलाम कलाम न करे, ॾेती लेती न करे, ॻाल्हाए न। चई मुंहिंजे पेरनि हेठां ज़मीन निकिरी वई, मां उछगारो ॾींदो रोज़ो वापसि मोटियुसि। साहबा किराम मूंखां पुछियो त का बि छो थो रोई? मूं हुननि खे ॻाल्हि ॿी करे ॿुधाई। चई चरियो आई छा, तूं को न को ॿाहिरि कूड़ हणी जान छॾाए वञी आहे। मूं हुननि खे चयो त हीउ अलाह जो सचो पैगंबर आहे। जे मां कूड़ हणा हा त अलाह ताला नबी साईं खे वही जे ज़रिए ख़बर करे हा, पोइ त नबी साईं मुंहिंजी जनाज़े नमाज़ कोन पढ़ंदा। जी मां सॼी राति जबल ते जाइ ते ॻोल्हे बीहंदुसि जिथां मां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिसां ऐं नबी ॾिसां त नबी साईं मूंखे ॾिसनि था या न। पोइ मां निमाज़ में ॾेढी हिक सां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिसंदुसि। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूं ॾे ॾिसंदा, वरी जॾहिं मां ॾिसंदुसि त पंहिंजो चहिरो मुबारक वरी फेराए छॾींदा ॿिए पासे। अल्लाह ताला फरमायो वज़ाक़त अलैहिम अल-अर्दु बिमा रहबत वज़ाक़त अलैहिम अनफुसुहुम। इन काब ते ऐं ॿिया ॿ साहबी ॿिया बि रहिजी विया हुआ, हिलाल बिन उमैया, मुरारा बिन रबी। उन्हनि सां बि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बाइकाट कयो। उहे बि घर वञी वेही रहिया। काब चए थो मां नौजवान हुउसि, ताक़तवर हुउसि, मस्जिद में ईंदो हुउसि, साहब किराम सां मस्जिद धड़ाम भरी पई हूंदी, सलाम कराईंदो हुउसि। पर मजारा कंहिंजो चप चोरे मूंखे जवाबु ॾे, केरु बि सलाम जो जवाबु न ॾींदो। अल्लाह ताला फरमाए टिनी साहबनि ते ज़मीन तंग थी वई, रुगो ज़मीन न, उन्हनि ते साह बि तंग थी वियो, उनजो साह निड़ी तेजी पहुतो, खाइण पीअण बंदि करे छॾियऊं। मुरारा बिन रबी हिलाल बिन उमैया खे घर जा माण्हू धसे ऐं ज़ोरी पाणी ऐं रब ठाहे चमचनि सां हवात में विझंदा। कैब चए थो मां कॾहिं कॾहिं पाणी जो ढुक पीअंदुसि, बाक़ी मानी कोन खाईंदुसि, मां सुकी सफ़ा बणाम थी वियुसि। 40 ॾींहं गुज़रिया त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पैगाम आयो असांजे घर वारनि ॾे, घरनि मां निकिरी वञो, असांजो घर वारियूं हली वियूं। हज़रत हिलाल बिन उमैया असां सभिनी में वॾी उमिरि वारो माण्हू, पोइ सफ़ा मरण ते अची पहुतो। उनजी घरवारी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि हली वई त साईं हिलाल हींअर मरे या थोरी देरि खां पोइ मरे, अॼु मरे या सुभाणे मरे, मूंखे इजाज़त ॾियो त मां उनजी ख़िदमत कयां, मूंखां सवाइ ॿियो केरु उनजे वेझो न वेंदो आहे।
मां उनखे ज़ोरी वात में रब ऐं पाणी विझंदी आहियां। नबी साईं फरमाया तोखे इजाज़त आहे, पर ख़बरदार तोखे हथ न लाए। उनजी घरवारी चयो त साईं हथ लाइण जो त सुवाल ई कोन्हे, हू मरण ते आहे। नबी साईं फरमाया तोखे इजाज़त आहे। हज़रत कैब चए थो मुंहिंजी घरवारी बि न्यापो कयो, जेकॾहिं तूं चवीं त मां तुंहिंजे लाइ बि इजाज़त वठी अचां। मूं उन पैगाम मोकिलियो त ख़बरदार मतां आई आहीं, ईंदी त तोखे घर मां कढी छॾींदुसि। जेसि ताईं मूंखे मुंहिंजो अल्लाह ऐं मुंहिंजो महबूब मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम राज़ी नथो थिए, मूंखे तुंहिंजी का ज़रूरत कान्हे। चई मां हिकिड़े ॾींहुं पंहिंजे सौट तलाउ जे बाग में वञा पियो, घिड़ी संदर उनजे बाग खे भितरे न ॾेई टपी वियुसि। हू बाग जी गुर पियो कढे। मूं चयो तलाउ अस्सलाम वालेकुम, 3 दफ़ा सलाम वारायोमांसि पर जवाबु न ॾिनई। चौथो दफ़ो मूं हुनखे चयो तलाउ तोखे उन अल्लाह जो कसम आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सचो पैगंबर करे मोकिलियो आहे, छा मां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहबत नथो कयां जो मूंखे सलाम जो जवाबु नथो ॾेई। हुन मूंखे रुखो जवाबु ॾिनो त जल्दी का बि मुंहिंजे बाग मां निकिरी वञ, मूंखे ख़बर न आहे, बाग मां निकिर। चई मां रोंदो वरी बाग मां निकितुसि। मदीने जी घटी में अचां पियो, हिकिड़ो माण्हू मुंहिंजी पुछा पियो करे ऐं न काब काथे आहे। माण्हू इशारे सां ॿुधायसि त इहो काब अचे पियो। इहो माण्हू तेज़ तेज़ भॼंदो आयो मूंॾे। मूंखे खीसे मां हिकिड़ो ख़त कढी ॾिनई। मां उहो ख़त पढ़ियो। गसान जे बादशाह मूं उहो ख़त लिखियो ते काब तुंहिंजो साथी तो ते ज़ुल्म थो करे, असां ॿुधो आहे तोसां बाइकाट कयो अथसि, तूं असां वटि हली आ, असां तोखे वज़ारत ॾींदासीं, तोखे वॾो उहिदो ॾींदासीं। जे मूं चयो वञ बणाई, वरी ॿियो इम्तिहान अची वियो। हिकिड़े इम्तिहान मां निकितो ई कोन आहियां। जे अॻियां हिकिड़ो माण्हू तनूर ते मानियूं पचाए माण्हुनि खे पैसनि ते विकिणंदो, उन तनूर में बाहि ॿारे रखी सुबुह जो टाइम हो। मां उन माण्हू खे चयो त जल्दी जल्दी मुंहिंजे पुठियां अच। मां उहो ख़त खणी वियुसि ऐं तेज़ तेज़ बाहि जी तरफ़ वियुसि। बाहि ते पहुची मूं उन ख़त खे टुकड़ा टुकड़ा करे उन ख़त खे थुकूं हणी ऐं उन बाहि में फिटो कयो। मूं चयो वञी गसान जे बादशाह खे चओ त तुंहिंजे ख़त जो इहो जवाबु अथई। इहे हुआ सहाबा किराम। अल्लाह अकबर अल्लाह अकबर। सहाबा किराम 1400 सहाबा हिकु दफ़ा मके में हिकिड़ो वाक़ियो थियो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खां मौत ते बेअत वरिती। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हथ ते बेअत कयूं, मरंदासीं, जंग कंदासीं। अल्लाह पाक दिलनि खे ॼाणे पियो थो। अल्लाह ताला क़ुरान में फरमायो अल्लाह यालमु ख़ाइनतुल आयुन वमा तुख़फ़ी सुदूर। अल्लाह दिल जे इरादनि खे ऐं अखि जी ख़यालत खे अल्लाह ई ॼाणे थो, ॿियो केरु कोन थो ॼाणे। अल्लाह ताला फरमायो लक़द रज़ी अल्लाह अनिल मुमिनीन इज़ युबाइऊनका तहत शजरति फ़ारिम मा फ़ी क़ुलूबिहिम। ए पैगंबर, मां इन्हनि साहबनि खां राज़ी आहियां जन तुंहिंजी बेअत कई। मां इन्हनि जे दिलनि खे ॾिठो पिए, सच ते बेअत कई अथनि। मां इन्हनि जे लाइ रज़ामंदी जो ऐलान थो कयां। इहे आहिनि सहाबा किराम। हज़रत काब चए थो मां रोज़ाना राति जो सॼी राति बीठो हूंदुसि जबल ते। 49 रातियूं गुज़री वियूं। घणियूं? 49। 50 ई राति आधी राति जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते वही नाज़िल थी। वालसलासतिल्लज़ीन खुल्लिफू। असां उन टिनी जी तौबा क़बूल कई जेके पोइते रहिजी विया। अल्लाह अकबर। हाय नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत बिलाल खे चयो त बिलाल सुला पहाड़ी ते चढ़ी ऐं हज़रत बिलाल हिकिड़े घोड़े सुवार खे चयऊं सॾु करे त तूं घोड़े ते सुवार थी ऐं वञी हज़रत काब हिलाल बिन उमैया ऐं मुरारा रबी खे वञी ख़ुशख़बरी ॾे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सॾु करे कंहिं माण्हू खे चयो। हज़रत काब चए थो मां जबल ते बीठो हुउसि, निमाज़ में बीठो हुउसि।
नबी साईं जो सन मां गई बुधी वरितो घोड़े सवार खां गई सर पोतो मां उन ॾींहुं मूंखे नओं वॻो पायल हो मां सजदे ख़ुशी में सजदे में किरी पियुसि थोड़ी देर गुज़री तो वो सवार घोड़े सवार पहुतो मां सब कपड़ा उन्हीं के लाए ॾिनो रात ही उंदर ही उघाड़ो थी वही रहे मूं पंहिंजे सौठ तला के सर करे चयो त तला मुंहिंजे लाइ कपड़ा खणी आ मुंहिंजी अलाह क़बूल कई आहे कपड़ा खणी आ मां पाए मस्जिद नबी में वञा नमाज़ पढ़ा पर इहा ख़बर मदीने सॼे में मशहूर थी चुकी हज़रत कैब चए थो त सॼे मदीने जा नंढा ऐं वॾा माण्हू निकिरी पिया मां वञा पियो त रस्तनि ते नंढड़ा ॿार बि जीअं ईद जे ॾींहुं भला कपड़ा पाए निकिरंदा आहिनि ईअं निकिर विया ऐं सभु मूंखे बाकर पाए मुबारकूं पिया ॾिनई मूंखे चुमे पिया ॾिनई त अलाह तुंहिंजी तौबा क़बूल कई नमाज़ शुरू थी चुकी मां नमाज़ में शरीक थियुसि सलाम भराइण खां पोइ मां अॻिते वधियुसि नबी सलाह सां भी उथी मुंह जे तरफ़ रुख कयो नबी साईं जो ख़ुशी में चेहरो मुबारक ईअं पियो चमके जी 24 तारीख़ जो चंड चमकंदो आहे मां अॻिते वियुसि मूंखे भाकर पाए मुबारक ॾिनमि मूंखे चयो का या का अबशिर ओ का तोखे मुबारक हुजे जन खां ॼाओ आहीं जेको अॼु ॾींहुं तोखे मिलिया वरी मरण ताईं वरी तोखे अहिड़ो ॾींहुं न मिलंदो मूं चयो साईं मां सॼी मिल्कियत पंहिंजी अलाह जे रस्ते में ख़र्च कयां थो वक़ुफ़ कयां थो बैतुल माल में क़बूल कयो नबी साईं फरमाया त न पुट तूं पंहिंजे लाइ बि रख पंहिंजे बचनि लाइ बि रख ऐं कुझु थोरो भली अलाह जे रस्ते में ॾे पोइ मूं खे चयो साईं ख़ैबर जी जग में मां शरीक हुउसि ख़ैबर मां मूंखे बाग मिलियो वॾो भलो बाबा मुंहिंजो भला उहो क़बूल करियो नबी साईं फरमाया त हा उहो बाग क़बूल आहे हज़रत कैब चए थो हुयो मूंखे सच जो बदिलो मिलियो जो अलाह पाक मूंखे सच ॻाल्हाइण जे करे मुंहिंजी तौबा क़बूल कई उन खां पोइ अलाह ताला अॻिते वरी फरमाए थो या अय्युहल्लज़ीना आमनू तक़ुल्लाह ए ईमान वारो अलाह खां ॾिजो या अलाह छा कयूं फरमाई कूनू मअस-सादिकीन मुंहिंजा जेके सचा बाला आहिनि उन्हनि सां गॾु रहो उन्हनि जी सोबत में रहो छो त क़यामत जे ॾींहुं यौम यनफ़उ सादिकीन सिद्क़ुहुम उन्हनि ॿारनि खे सचनि ॿारनि जी सचाई तव्हांखे बि फ़ाइदो ॾींदी उन्हनि खे रुॻो फ़ाइदो न ॾींदी तव्हांखे बि फ़ाइदो ॾींदी सोबत वॾो असरु कंदी आहे सोबत साले तुरा साले कुलम सोबत ताले तुरा ताले कुलम आयो सम्झ में सगे असाब कफ सोबत इंसान से हुआ इंसान ए इंसान तू इंसान हो के भी इंसान न हुआ असल इंसान छा के चइबो नबी साईं खां साहब इकराम पुछो साईं इंसान छा के चइबो नबी साईं फरमाया इंसान हुआ जो कंहिंजी दिलि आज़ारी न करे ऐं उनजो अख़लाक बुलंद हुजे अख़लाक बुलंद ऐं दिलि आज़ारी न करण इहो केरु माण्हू कंदा आहिनि जेके नेक माण्हू हूंदा आहिनि अलाह जा साले बना हूंदा आहिनि असाब काफ़ नेक साले बना हुआ उन्हनि सां हिकिड़ो कुतो गॾिजी पियो नबी साईं फरमायो उन्हनि नेक माण्हुनि जी उहे असुल में इंसान हुया उन्हनि नेक माण्हुनि जी सोबत उन कुते खे बि इंसान करे छॾियो नबी साईं फरमायो वाह त दुनिया में कुता जेके अलाह ताला क़यामत जे ॾींहुं इंसान करे ऐं जन्नत में मोकिलींदो उन खे शेख सादी बि बयानु कयो आहे पिसरनूं बाबदां बनशिस्त खानदान नबूवत गुमशुद सगे असहाब काफ रोज़ी चंद पे नेका गिरफ्त मर्दुशद नूह अलैहिस्सलाम जो पुट पैगंबर जो पुट बुरनि जी सोबत में वियो पंहिंजी नबूवत विञाए वेठो ऐं असहाब काफ जो कुतो नेक माण्हुनि जी सोबत में वियो अलाह ताला उनखे जन्नत जो हक़दार करे छॾियो अदा नेक माण्हुनि जी सोबत में रहो हिक ॿिए खे नेकी जी तरकीब कयो अल्लाह ताला शर असांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए टाइम भी काफ़ी थी वियो आहे जुमे जो ॾींहुं आहे आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन जन सुबुह